मलीर ज़िले के सियासी समाजी इल्मी अदबी सहाफ़ती अगवान क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां ज़िले सतह ते कोठायल आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में मलीर समेत कराची के बहराड़ी वारनि इलाइक़नि जे बुनियादी सहूलतुनि जी फराहमी तरक़ियाती कमनि में नज़रअंदाज़ करण इंसानी हक़नि जी लताड़ ते ॻणती जो इज़हार कंदे चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामोरनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो आहे। जॾहिं त मलीर जे मसइलनि ऐं बुनियादी अवामी हक़नि लाइ गॾियल जदोजहद ते इत्तफ़ाक़ कंदे मलीर जॉइंट एक्शन कमेटी पिणु जोड़ी वई आहे। इन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट मज़हर राहूजे चयो त सिंध सियासी मुआशी इंसानी माली फोरवनि ऐं बगड़नि हवाले कई वई आहे जेके अख़लाक़ ऐं क़ानून खां मथां थी धारियुनि जूं लोधूं आणे सिंध खे बड़बांग करण जी हिकमत अमली ते कमु करे रहिया आहिनि। ख़ुदा ॾिने शाह चयो त सॼी सिंध में मलीर ज़िलो अहिड़ो ज़िलो आहे जिते असांजूं क़ौमी तंज़ीमूं अवामी राब्ते में न आहिनि जंहिं सबबि हिकु पार्टी सिस्टम आहे जंहिं मलीर समेत सॼी सिंध खे फुरे कंगाल करे छॾियो आहे। हिन चयो त असांजो विचूं तबिक़ो क़ौमी मसइलनि जे हल बदिरां ज़ाती मफ़ाद हासिल करण लाइ वॾेरनि कामोरनि चूंडियल नुमाइंदनि जी चमचागिरी मुख़बिरी करे रहियो आहे। जिस्कम जे अॻुवान इलाही बख़्श बिकक चयो त मुल्क ते सिविल आमिरत मढ़ी वई आहे, समूरा इंसानी हक़ हड़प कया विया आहिनि, अदालतूं इंसाफ़ बदिरां अचरज ऐं खिल जहिड़ा फ़ैसिला करे रहियूं आहिनि। हिन चयो त मलीर समेत कराची जूं बहराड़ियूं ऐं धरतीअ धणी पंहिंजे वजूद जी जंग लड़ी रहिया आहिनि। अवामी जमहूरी पार्टी जे एडवोकेट अयाज़ चांडे चयो त कराची में सिंधियुनि जो तइदादु वधी रहियो आहे जंहिं सबबि सिंध दुश्मन जूं वायूं बताल थी वयूं आहिनि। असांखे अञा वधीक सिंधी कराची शहर में आबाद करणु घुरिजनि। तरक़ी पसंद पार्टीअ जे ख़ैर मोहम्मद मक्सी चयो त ॿियनि ज़िलनि मां आयल ऐं हितां जे मक़ामी सिंधी माण्हुनि में विछोटियूं आहिनि जेके गॾियल जदोजहद वसीले ई ख़तमु थींदियूं। आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शरीक समूरियुनि तंज़ीमुनि जे नुमाइंदनि पंहिंजी मरकज़ी क़यादत खां मुतालबो कयो त सिंध सतह ते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुनक़द कराई वञे।